नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त मेड़ वेझो काछे जे ॻोठ जाफ़र चांडियो जे रवासी बहादुर गाज़ी हाजी हाकिम चांडियो ऐं ॿिनि बाअसर जे ॾाढनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कंदे दाहींदे बाअसर उमेद अली चांडियो उर्स मोहम्मद ज़ुल्फ़कार धनी बख़्श ऐं ॿिनि हथियारबंदनि वठी ॾाढ मुड़स करे ज़ोर ते नेन जो पाणी रोके असांजे काछी जूं ज़मीनूं गैर आबाद ज़मीन ते कब्ज़ो करे ॻोठ मां लॾाइण चाहे थो। इन्हनि वधीक चयो त बाअसर असांजा रस्ता बि बंदि करे छॾिया जंहिं सबबु केना बि वञी नथा सघूं। फरीदाबाद शाहनवाज़ गोदड़ियो मां पुलिस बि बाअसर जी वंगार बणियल आहे। शहर मां दवा भाॼी सीधो सामान वठण वञूं त पुलिस गिरफ़्तार करे थाणे में बेगुनाह विहारे छॾे थी। इन्हनि वधीक चयो त बाअसर फरीदाबाद मुआडो शाह गोदड़ियो थाणे ते कूड़ा केस दाख़िल कराए शहर ॾांहुं अच वञ जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। हथियार बंदि मोकिले रोज़ घरनि मथां फायरिंग करे जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि SSP दादू IG सिंध DIG हैदराबाद चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं ॿिनि लाॻापियल इख्तियारनि खां घुर कई त बाअसरनि ख़िलाफ़ नोटिस वठी संदुस ज़ुल्म खां बचाए वञे ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।